अस्सलाम वालेकुम। अच्छा हाणे असांजो हिकिड़ो इम्पोर्टेंट टॉपिक नओं टॉपिक सिखूं था, ईअं सम्झो मोस्ट अवेटेड टॉपिक आहे। ऐं जेके बि जनरल रिक्रूटमेंट टेस्ट हूंदियूं आहिनि उन में हिन टाइप जा क्वेश्चन तमामु घणा ईंदा आहिनि। पीउ जी उमिरि पुट खां पंजूण ते वॾी आहे, 10 सालनि खां पोइ हेतिरी हूंदी, कीअं थींदा। हाणे स्टूडेंट हिन में कंफ्यूज़ थी वेंदा आहिनि, हालांकि बिल्कुलु आसान आहिनि। थोरो हिनखे सम्झण में प्रॉब्लम थींदो, थोरो हिनखे सम्झो, इनशाअल्लाह हे तव्हां लाइ बिल्कुलु हलवो थी वेंदो। ऐं पहिरियों असां स्टेटमेंट ठाहिणु सिखंदासीं। हिन एज प्रॉब्लम में तव्हां स्टेटमेंट ठाहियो, यानी कि हिन में ईअं सम्झो खणी चऊं त हिन में फाइंड द वैल्यू ऑफ एक्स। हाणे उहो फार्मूलो या उहा जेको पैटर्न आहे उहो यूज़ थींदो आहे, उहो असां ऑलरेडी सिखी आया आहियूं, उनजी खोड़ सारी प्रैक्टिस करे आया आहियूं। हाणे उन में असांखे स्टेटमेंट कुझु हीअं ठहियलु हूंदी आहे, 2x + 3/4 = 16 हीअं हूंदी आहे, त असां हुनखे मिंट में घुमाईंदा आहियूं। हाणे छा हूंदो आहे, एज प्रॉब्लम्स में हीअं हिन सूरत में न हलंदो आहे, न्यूमेरिकल्स जी सूरत में न हलंदो आहे, बल्कि वर्ड प्रॉब्लम जी सूरत में न हलंदो आहे, जंहिंखे असांखे हिन में कन्वर्ट करिणो हूंदो आहे। हाणे इहो आर्ट तव्हांखे सिखणो पवंदो। हिकु दफ़ो थी सघे थो थी वञे, ॿियों दफ़ो थी वञे, टियों दफ़ो न थी सघे, या पहिरें दफ़े में न थी सघे। परेशान न आहे थियणो। डे बाय डे जेको आहे सो इम्प्रूवमेंट ईंदी वेंदी। जीअं ॾुखिया थींदा वेंदा क्वेश्चन, ओतिरो तव्हांजे लाइ प्रॉब्लम थींदो वेंदो, पर ओतिरो ई वरी जेके सिंपल क़िस्म जा क्वेश्चन आहिनि उहे तव्हांजे लाइ ईज़ी थींदा वेंदा। सो लेट्स स्टार्ट। कुझु रूल्स तव्हांखे सम्झायां थो पियो। सभिनि खां पहिरियों इन में टाइम यूज़ थींदो आहे। अक्सर ॾिठो हूंदो है प्रेज़ेंट लिखियो आहे, स्पेल ग़लति हूंदी, प्रेज़ेंट, ठीकु आहे, यानी कि ज़मान हाल, हलदड़ वक़्तु। फ्यूचर छा हूंदो आहे, ज़ाहिरी ॻाल्हि अॻिते हूंदो आहे। ऐं पास्ट छा हूंदो आहे, पोइ हिते हूंदो आहे, ठीकु आहे। हाणे जॾहिं बि तव्हांखे का स्टेटमेंट ॾिनल हुजे, उन में जेको हिन वक़्तु एज हूंदी आहे, करंट एज, उनखे तव्हां एक्स अज्यूम कंदो। जेकॾहिं तव्हांखे उनजी वैल्यू ख़बर न आहे त तव्हां चवंदो बाबा मिसाल ख़ालिद जी एज घणी आहे, एक्स आहे, ठीकु आहे। हाणे जेकॾहिं फ्यूचर जी ॻाल्हि कंदो, चवंदो बाबा 5 सालनि खां पोइ उनजी उमिरि हेतिरी हूंदी। हाणे एक्स जो मतिलबु आहे असांखे वैल्यू ख़बर न आहे। हाणे मिसाल तौर मां तव्हांखे ॿुधाए छॾियां थो, ख़ालिद जी उमिरि 10 साल आहे, 5 सालनि खां पोइ मां तव्हांखां पुछां उनजी उमिरि घणी हूंदी, तव्हां चवंदो 15। कीअं ख़बर पई 15 हूंदी? तव्हां जेको हे प्रेज़ेंट एज आहे इन में तव्हां +5 कयो। सो हिते बि इहो फार्मूलो हूंदो आहे, हमेशह प्रेज़ेंट एज जेका आहे उहा एक्स अज्यूम कबी आहे। ऐं जेकॾहिं फ्यूचर जी ॻाल्हि करे स्टेटमेंट में तव्हांखे ॾिनल हूंदो, मां प्रैक्टिस कराईंदुमि तव्हांखे, बिल्कुलु आसानी सां सम्झ में अची वेंदी ॻाल्हि। जेकॾहिं अॻिते जी ॻाल्हि करे 5 सालनि खां पोइ, 10 सालनि खां पोइ, 8 सालनि खां पोइ, ओतिरा तव्हां हिन में नंबर एड करे छॾंदो। यानी कि जेकॾहिं 10 साल तव्हांखे न ॿुधायल हुजे हा, त हाणे फ्यूचर में एज हिनजी घणी थी वञे हा, x + 5 थी वञे हा, ठीकु आहे। हे त 15 मां तॾहिं लिखी छॾियो, असांखे हिते 10 ख़बर हुई। जेकॾहिं हाणे ख़बर न हूंदी, चवंदासीं हिन वक़्तु एक्स अथसि, एक्स मां मुराद आहे असांखे काई ख़बर न आहे। 5 सालनि खां पोइ केतिरी हूंदी, ज़ाहिरी ॻाल्हि आहे जेतिरी बि हूंदी उन में 5 साल एड कंदासीं। जेकॾहिं माइनस वञे हा, यानी कि पास्ट में वञे हा, चए हा त उनजी 8 साल पहिरियों एज केतिरी हुई, या 8 साल पहिरियों एज हेतिरी हुई, त तव्हां छा कंदो, एक्स मां 8 माइनस कंदो, सॉरी x - 8 हीअं लिखंदो। आयो तव्हांखे हे कॉन्सेप्ट सम्झ में अची वेंदो। मिसाल चऊं, हाणे ॿियो हिकिड़ो एग्ज़ाम्पल वठूं था। चवंदा एक्स जी जेको अहमद आहे उनजी हिन वक़्तु एज जेका आहे उहा असांखे ख़बर न आहे। असां चवंदासीं उनजी एज जेका एज आहे उहा एक्स आहे। चवंदासीं 3 सालनि खां पोइ उनजी एज घणी हूंदी, असां चवंदासीं x + 3। चलो जेका हिन वक़्तु एज आहे, मिसाल था वठूं, हे 20 अथसि, त 3 एड कंदासीं, घणो थी वेंदो, 23। चलो हिते 20 एक्स हटाए 20 लिखंदासीं, 20 ऐं 3 23 थी वियो। ॾिसो, सो जेकॾहिं फ्यूचर में जेतिरा साल अॻिते वेंदो ओतिरो तव्हां एड कंदो, ऐं पास्ट में छा थींदो, जेतिरा साल पोइते जी ॻाल्हि कंदो ओतिरो तव्हां एक्स मां माइनस कंदो। मिसाल चए थो 3 years बैक, हाणे बैक में मुराद आहे पोइते जी ॻाल्हि करे थो। सो असां छा कंदासीं, x - 3 करे छॾंदासीं। आयो तव्हांखे हे पॉइंट सम्झ में अची हूंदो। अच्छा, ॿियो पॉइंट, त जॾहिं बि टाइम्स लिखियलु हुजे, जीअं चयल हुजे 3 times 4 times, हाणे स्टेटमेंट में तव्हांजो छा लिखियलु हूंदो आहे, 3 times 4 times 8 times। हाणे टाइम्स जो मतिलबु हूंदो आहे ज़रब, हे ज़हन में रखी छॾियो, माना 5 6 3। मिसाल था वठूं, चऊं था अहमद जी उमिरि जेका आहे उहा 10 साल आहे। हाणे मां चवां थो उनजी पीउ जी उमिरि उनखां 3 ते आहे। इंग्लिश में छा चवंदासीं, हिज फादर्स एज इज़ थ्राइस, या 3 times मोर देन अहमद, 3 times, या चवंदासीं 8 times। जेकॾहिं मां तव्हांखे चवां थो 3 ते वधीक, त तव्हां चवंदो भाउ उनजे वालिद साहिब जी, उनजे फादर जी एज घणी थींदी, 3। तव्हांखां पुछां कीअं आई 3, कीअं ख़बर पई, तव्हां चवंदो छो जो असांखे ॿुधायल हुयो 3 times या 3, त असां हिनखे ज़रबिया 3 कयोसीं। सो साॻियो फार्मूलो जेको आहे अलजिब्रा में बि अप्लाई थींदो आहे। अहमद जी उमिरि ख़बर न हूंदी, असां चवंदासीं एक्स। जेकॾहिं असांखे इहो चयल हूंदो उनजे वालिद साहिब जी या हिज फादर्स एज इज़ 3 times, त असां छा कंदासीं, एक्स खे 3 सां ज़रब कंदासीं, 3x थी वेंदो। जेकॾहिं 8 times चयल हुजे त असां छा कयूं आहे, 8x लिखूं आहे, ठीकु आहे। प्रेज़ेंट एज एक्स में लिखंदो, फ्यूचर में जेतिरा साल अॻिते वञे उहो प्लस कंदो एक्स में, जेकॾहिं पास्ट में वञे त ओतिरा साल माइनस कंदो। ॿियो 3 times जो लफ़्ज़ इस्तेमालु थियल हुजे, या 4 times या 8 times या 9 times, जेतिरो बि हुजे ओतिरो वांगुरु तव्हां एक्स सां छा करे छॾंदो, ज़रब। जीअं हिते 8 times हुयो त मां 8 ऐं एक्स पाण में ज़रब करे छॾिया, हिन जे विच में कुझु न आहे, माना अंडरस्टूड आहे इहो एक्स आहे, ठीकु आहे।